ज़ीरा साहिबा मां कोशिश कई शायरी वांगुरु कुछ ॻाल्हाइण जी, पर पहुची कोन सघियसि। मुंहिंजे ख़्याल में इहा कैटेगरी तव्हां ई पूरी करे सघो था। न, जेका सादगीअ में ॻाल्हि आहे न, उहा मतिलबु उन एक्शन ऐं अंदाज़ जी उनखे ज़रूरत न हूंदी आहे। सादगी सादगी ई हूंदी आहे। वाह वाह जी वाह। सही आहे। छा था ॿुधायो असांजे नाज़रीन खे? मां जेका आहे न हारियाणी जे नाले सां हिकिड़ी शाइरी लिखी आहे ऐं उहो टोटल मुंहिंजा पंहिंजा ज़ाती थॉट्स आहिनि ऐं मां इनखे चवंदसि त इहा मुंहिंजी पहिरीं काविश आहे। उन में जे ग़लतियूं हूंदियूं या जेको हूंदियूं त माफ़ु करे छॾिजो। इहो डिसाइड केरु कंदो? इहो मां मूंखे ॾिसी तव्हां चओ पिया, मां त हिन कैटेगरी में कोन्हे, मां डिसाइड करण वारी बिल्कुलु न आहियां। न न, ॿुधंदड़ जेके आहिनि से इन शइ ते चई सघनि था, पर ख़ैर हर के चवण वारनि जी राय आहे। चवण वारनि जी राय आहे, असांजे अखियुनि ते। असांजे अखियुनि ते जी। सही। मां हिकिड़ी हारियाणी आहे, उनजे हवाले सां मूं लिखियो आहे त हिकिड़ी हारियाणी सोचे थी, अॼु मां गाह करे मोटियसि पे त भर वारी बनीअ में बबुर जे वण सां लोड ॿधल ॾिठमि। वेझो वञी ॾिसां त हिकु ख़ूबसूरत ॿारु उन में सुतल हुयो। गाह जी भरी लाहे उते बीही रहियसि। सोचमि काश जेकर आऊं बि ॿारु थी वञा ऐं मूंखे बि दुनिया जे कंहिं बि शइ जी परवाह न हुजे, न गाह करण जी, न माल मता जी का चिंता हुजे। हा, इहो सोचां ई पई त परियां खां मुंहिंजी सहेली कांभो गाह जो भरे पहुची वई। असां भरियूं खणी लोड खोले ॿार खणी घर ॾे रवानियूं थियूंसीं त ख़्यालु आयो बाग़ मां अंबड़ियूं पटे जीअं चटणी सां ॿ खाई सघूं। घर जो बाक़ी कमु मोकिलाए रिलीअ जा कुझु खण अॻिते कयूं। घर पहुची छा ॾिसां दिला सफ़ा ख़ाली पिया आहिनि। वरी खयमि सैनू मथे ते, खूह ते पहुतसि त ॻोठाणियुनि जूं ॻाल्हियूं ई न खुटनि। दिला भरे घर वियसि त रध बचा में रिझी वियसि। सॼो ॾींहुं घर बनीअ जो कमु, असां हारियाणियुनि जा कहिड़ा ख़्वाब। असां इन हूंदे बि हिकु ख़्वाबु ॾिठो अथमि त शाल असांजा पुटड़ा अखियूं पटे उथी पवनि ऐं हिन सरदारी निज़ाम ख़िलाफ़ जीअं असांजा नस्ल जो को जीअण जहिड़ो जीवन घारे सघनि, असांजो नस्ल जीअण जहिड़ो को जीवन घारे सघनि। वाह बसि, वाह वाह। इहो न सिर्फ़ु हिकु ख़्यालु, पर मूंखे लॻे थो हक़ीक़त आहे। हक़ीक़त आहे। इहो मतिलबु ज़िंदगी जे हिकिड़े जीअं हिकिड़ी कुंड, माज़ीअ जे हिकिड़ी कुंड में कुझु शयूं जेके लिखियूं पियूं हुयूं उन्हनि खे उजागर कयो पंहिंजे ख़्यालनि जे ज़रिए त हीअं वक़्तु गुज़री चुको आहे। पर तंहिंजे बावजूदि हाणे शऊर इहो आहे त हिकु हारियाणी बि इहो सोचे थी त यार हाणे घणो थी वियो, कुझु मूंखे बि जेको आहे सो मुंहिंजा ख़्वाब बि, मुंहिंजा नसुल जेको अॻिते वधे, उन जे लाइ इहे सभु शयूं न हुजनि जेके मां गुज़ारे आई आहियां। त जेको मीनिंग आहे उनजी उहा ई आहे। ॾाढी ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां माशाल्लाह बयानु कयो आहे ऐं इहा हक़ीक़त मूंखे लॻे थो हर ॿिए घर जी आहे। बिल्कुलु। ज़रूरी न आहे त उहा हारियाणी हुजे, उहा कंहिं बि रूप में थी सघे थी। कंहिं बि रूप में, मतिलबु औरत जा त हज़ारे रूप आहिनि। असां उनखे हारियाणीअ जे हवाले सां कयूं था त उहा गाह बि करे थी, घर जा कमकारियूं बि करे थी। त हिकिड़ी औरत जीअं असांखे जुमिलो इहो ॿुधण में ईंदो, तूं करी छा थी? हिकिड़ो मर्द जॾहिं घर मां कमु ऑफिस मां कमु करे मोटे थो त उहा असांजी शहर जी औरत हुजे या ॿाराड़ी जी औरत हुजे, असांजे मर्द जो इहो पहिरियों जुमिलो हूंदो आहे, तूं सॼो ॾींहुं करी छा थी? त माना जेकॾहिं मां इन हिकिड़ी लफ़्ज़ ते जेको आहे सो लिखण वेहां त तमामु घणो कुझु अञा बि करे सघिजे थो। त उन हिकिड़े सवाल जो जवाबु हिकिड़ी हारियाणी हीअं थी ॾे त यार मां त हेॾो कुझु कयां थी, तंहिंजे बावजूदि तोखे नज़र नथो अचे त मां छा थी कयां। मां छा थी कयां? हिकिड़े दफ़ा न जीअं हिकिड़ी मूवी हुई इंडियन जंहिंमें जॾहिं त प्राइम मिनिस्टर्स ते काफ़ी सारी तनक़ीद थींदी आहे त ॿिए माण्हू खे चयो वेंदो आहे त अच्छा भला तूं हिकु ॾींहं जो थी ॾिस, तोखे ख़बर पए छा छा करे। त मूंखे लॻे थो जेतिरा बि मर्द हज़रात आहिनि, माज़रत सां जेके जेके हिते वेठा आहिनि, पर हिकु ॾींहुं उन्हनि खे पंहिंजी घर जी औरत जी ज़िंदगी गुज़ारणु खपे। हिकु ॾींहुं औरत खे छुटी ॾेई जेको अनिल कपूर जेको हिकिड़े ॾींहं जे लाइ थींदो आहे, हिननि खे हिकिड़े ॾींहं जे लाइ औरत थियणु खपे, औरत जी ज़िंदगी गुज़ारणु खपे ऐं उहे सभु कम A to Z उहे सभु कम करणु खपनि जेका हिकु औरत कंदी आहे, चाहे उहा हाउस वाइफ आहे चाहे उहा वर्किंग लेडी आहे, पर हिकु ॾींहुं उनजो रूप ज़रूरु धारण खपे। उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में इहो सुवाल न ईंदो असां वटि करे। माना मां चवां थी त उन्हनि माण्हुनि जे लाइ इहो ज़रूरी आहे जेके हिते रही करे असांजे हिन में मुल्क में या मुआशरे में
त इहो कमु चए थो। पर इहो ई माण्हू जॾहिं हितां खां किथे ॿिए पासे वञे थो उहे सभु कम करे थो, हा ठीकु आहे, उहो मजबूर आहे उते करण जे लाइ, मजबूर आहे। ऐं उते औरत खे एतिरा राइट्स आहिनि जो मर्द हुनखे चई बि नथो सघे त तूं छा थी करे सघी, मतिलबु जो उहो न बि करे त हुनखे मतिलबु बाउंड न आहे त उहो कुझु करे सघे थो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे, ॾाढी ख़ूबसूरत या त हिननि खे सभिनी खे ॿाहिरि मोकिलियूं या वरी हिते ई उहो कमु सुधारे छॾियो। कमु सुधारे छॾियो।